नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदा आईजी सिंध पुलिस पारां एसएसपी कश्मीर ऐं संदसि टीम लाइ 30 लाख रुपया इनाम जो ऐलान किया है। कश्मीर जिले में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन समेत जिले में दहशत की अलामत बणियल 5 धाड़ेलनि के मारण बैद आईजी सिंध कश्मीर पुलिस लाइ इनाम जो ऐलान किया है। मारिजी वियल धाड़ेलनि के जिंदा हालत में गिरफ्तार करण या मारण ते सिंध हुकूमत पारां 1 करोड़ का मथे इनाम पिण मुक़रर किया है। खबर के हवाले से अवां खे हिकु ॿीहर ॿुधाईंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हिकु ॿीहर आईजी सिंध पुलिस पारां एसएसपी कश्मीर ऐं संदसि टीम लाइ 30 लाख रुपया इनाम जो ऐलान किया है। कश्मीर जिले में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन समेत जिले में दहशत की अलामत बणियल 5 धाड़ेलनि के मारण बैद आईजी सिंध कश्मीर पुलिस लाइ इनाम जो ऐलान किया है। खबर के हवाले से अवां खे हिकु ॿीहर ॿुधाईंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। 1 करोड़ का मथे इनाम जो ऐलान किया है। खबर के हवाले से अवां खे वधीक ॿुधाईंदा तो मारिजी वियल धाड़ेलनि के जिंदा आईजी सिंध पुलिस पारां एसएसपी कश्मीर ऐं संदसि टीम लाइ 30 लाख रुपया इनाम जो ऐलान किया है। कश्मीर जिले में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन समेत जिले में दहशत की अलामत बणियल 5 धाड़ेलनि के मारण बैद आईजी सिंध कश्मीर पुलिस लाइ इनाम जो ऐलान किया है। मारिजी वियल गिरफ्तार करण या मारण ते सिंध हुकूमत पारां 1 करोड़ का मथे इनाम पिण मुक़रर कयल हो। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो ब्यूरो चीफ अब्दुल्ला सोलंकी असां सां लाइन ते मौजूद है। जी अब्दुल्ला, अपडेट कजो वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही एसएसपी कश्मीर के अज आईजी सिंध पारां जेको ऐलान किया वियो आहे सिंध पुलिस की तरफा एसएसपी कश्मीर के खास तौर पर जेके कच्चे जे इलाके में बदनाम ॾोहारी है उन्हनि खिलाफ ऑपरेशन करण उनके गिरफ्तार करण सां गॾु दहशत की अलामत समझी उन्हनि रिसेंटली हाणे मुक़ाबलो थियो। उनमें एसएसपी कश्मीर जेको उनमें पंहिंजी दिलेरी जो मुज़ाहिरो कंदे उनके जिंदा या मुर्दा गिरफ्तार करण वारे जेके इनाम याफ़्ता माण्हू हुआ उन्हनि ॾोहारियुनि खे मारण ते एसएसपी के सिंध पुलिस तरफा तकरीबन 30 लाख रुपया ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। जंहिं त उन सां गॾु जेके डाकू मारिया विया उनमें मुर्दा या गिरफ्तार पंहिंजो जिंदा या मुर्दा हालत में गिरफ्तार करण वारे जेके इनाम याफ़्ता तकरीबन 1 करोड़ 10 लाख 30 लाख रुपया जो इनाम पिण मुक़रर हुयो। जिन 5 डाकू जेके मारिया विया आहिनि ॾोहारी उनमें खास तौर ते जेके ॾोहारी जो क़तल केस उन सां गॾु ॾोहनि मुख़्तलिफ़ ॾोहनि जा केस दाख़िल थियल आहे। पुलिस मुक़ाबले समेत ॿियनि जेके संगीन ॾोहनि में जेको मुलविस हुआ जंहिंखां पोइ अहिड़ो इनाम पिण जेको असां अनाउंसमेंट कयो वियो आहे उन खां पोइ सिंध हुकूमत जे अब्दुल्ला सोलंकी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।